नाज़रीन, कशमोर जे डेरा मोड़ ते बांदियन जी आज़ादी लाइ लगल धरणे में अक़लियती सीटन ते सियासी पार्टियुनि तरफ़ां नामज़द कयल पार्लियामेंट्रियंस मां कंहिं बि शिरकत न कई आहे, जिन बाबति उहो चयो वेंदो आहे त इहे सियासी पार्टियुनि खे पैसा ॾेई सीटूं ख़रीद कंदा आहिनि, जंहिं सबबि सिंध जे हिंदू बिरादरी में इहो बहस हलंदड़ आहे त इन्हनि माण्हुनि जो कम्युनिटी सां कहिड़ो तालुक़ आहे। नवार सां ॾिसूं था हीअ रिपोर्ट। कश्मीर जे डेरा मोड़ ते बांदियुनि जी आज़ादी लाइ लॻल धरणे में अक़लियती सीटुनि ते सियासी पार्टियुनि तरफ़ां नामज़द कयल पार्लियामेंट्रीज़ मां कंहिं बि शिरकत न कई आहे, जंहिं बाबति इहो चयो वेंदो आहे त इहे सियासी पार्टियुनि खे पैसा ॾेई सीटूं ख़रीद कंदा आहिनि, जंहिं सबबि सिंध जी हिंदू बिरादरी में इहो बहस हलंदड़ आहे त इन्हनि माण्हुनि जो कम्युनिटी सां कहिड़ो तालुक़ आहे। ज़ाहिरी तौर ते पीटीआई हुकूमत में मनारती राइट्स कमीशन ठाही हुई, जंहिंजो चेयरमैन पीटीआई जो एमएनए चेलाराम हो, पर हिन दर्दनाक मोड़ ते मुतासिरनि सां यकजहती ज़ाहिर करण लाइ हू किथे बि ज़ाहिर न थियो आहे। धरणो कश्मीर वारे इलाइक़े में लॻल आहे, पर उतां जो रहवासी अॻूणो सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला बि सीन तां गायब आहे। हिंदू बिरादरी में कूली जाति सां तालुक़ रखण करे सेनेटर जी सीट माणींदड़ कृष्णा कूली बि कंदकोड़ समेत कंहिं बि हंध ते अगवा थियलनि जी वारसनि सां हमदर्दी जो इज़हार करण धरणे में न पहुती आहे। अहिड़ो ई हाल कोहिस्तान मां अक़लियती सीटूं माणींदड़नि जो आहे, जिते पाण में मामा भाणिज सोट मासात पैसा ॾेई मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि खां एमएनएज़ ऐं एमपीएस जूं सीटूं ख़रीद कंदा आहिनि, पर इन्हनि मां को बि न त कश्मीर कंदकोड़ धरणे में पहुतो आहे ऐं न ई कंहिं ॿिए धरणे में ज़ाहिर थियो आहे। सोशल मीडिया ते आम माण्हुनि संदन इन रविश ते खेनि शदीद तनक़ीद जो निशानो बनायो आहे। कोहिस्तान सां तालुक़ रखंदड़ समाजी तंज़ीम वॉइस ऑफ कोहिस्तान तरफ़ां हैदराबाद में कोहिस्तानी नौजवाननि बांदियुनि जी आज़ादी लाइ अंगारे ॾींहुं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, पर इन में बि कोहिस्तान सां तालुक़ रखंदड़ को बि अॻूणो पार्लियामेंट्रीज़ शरीक न थियो। गुज़िरियल हुकूमत में कोहिस्तान सां वास्तो रखंदड़ अक़लियतनि जे मामलनि जो सूबाई वज़ीर रहंदड़ ज्ञानचंद इसराणी बादी बनायल हिंदू तोड़े मुसलमान शहरनि जे बाज़ियाबी लाइ थियल एहतिजाजनि सां लातालुक़ बणियल आहे। उल्टो सोशल मीडिया ते कुझु अॻूणनि हिंदू जाति जे पार्लियामेंट्रीज़ जा पुलिस जी हिमायत में बयान पोस्ट थियल आहिनि, जंहिं करे नौजवान सोशल मीडिया ते ई मथनि सख़्त तनक़ीद कई आहे। थरपाकर ऐं उमरकोट ऐं घोटकी सां वास्तो रखंदड़ अॻूणा पार्लियामेंट्रीज़ बि अवामी एहतिजाज खां मुकमल तौर ते पुठी ॾेई छॾी आहे, जेतोणीकि इन्हनि मां ॿ वीरजी कोहली ऐं सुंदर वलासाई इंसानी हक़नि बाबति अॻूणे वॾे वज़ीर जा सलाहकार पिणु रही चुका आहिनि ऐं उन्हनि सरकारी मराहतनि जा बि मज़ा माणिया आहिनि। सिंध में का बि सीट न हुजण बावजूद सिंध जी हिंदू बिरादरी जी नुमाइंदगी जी दावा ते नवाज़री खां एमएनए जूं 2 सीटूं वठंदड़ खियलदास कोहिस्तानी ऐं दर्शन लाल बि ॾुख जी हिन घड़ी में हिंदू बिरादरी सां शरीक न आहिनि। अब्दुल रसूल चांडियो, मेहरान टीवी, हैदराबाद।